असर एक पासे लॉकडाउन के करे पोरियत मजदूर तबको जो गरीब अवाम अगे सख्त परेशान है। वरी मथा रमज़ान मुबारक शुरू थी दौलतपुर सफ़न शहर तोड़े बारान में महांगे जो जिन बोतल में निकरी आयो है। मुनाफ़िक़ोरन आम वापे जे शइ जा हथ ठोकिया अघ मुक़रर करे छॾिया आहिनि, जंहिंमें सब्ज़ी दाल चांवर खंड मिर्च मशरूबात फ्रूट ऐं ॿियनि जा अघ चोट चाढ़े छॾिया अथनि। उन हवाले सां शहरनि खां रोज़ेदारनि खां पुछूं था त महांगाई बाबति हुनजो छा चवणु आहे। माण्हू ॾुतरिया लॻा पिया आहिनि ऐं उन सिलसिले में असां आला अख़्तियार खे अपील था कयूं त महिरबानी करे इन रेटनि खे चेक एंड बैलेंस कयो वञे त जीअं आम माण्हू ख़रीद करे सघनि। गरीब माण्हू जेको माण्हू हिकिड़ो मज़ूरी कान्हे का, हिकिड़ा माण्हू घरनि में बंदि लॻा पिया आहिनि। ॿी हेॾी महांगाई, माण्हू को रोज़ेदार पंहिंजे लाइ का शइ वठी नथो सघे। गुज़ारे महीने जे निस्बत सां एॾी महांगाई चढ़ी आहे, माना ॿीण ते सभु खाधे पीते जूं शयूं जेके रोज़मर्रा जूं शयूं जेके माण्हू वापराइनि था उहे उन जा अघु तमामु चोट चढ़ी विया आहिनि। ग़रीब बेपुच माण्हू उन जेका वठण जी सघ न आहे, हिकु त उहो परेशान आहे लॉकडाउन समेत, हुनजो कारोबार कोन थो थिए। इंतज़ामिया खे घुर्जे त रमज़ान मुबारक ऑर्डिनेंस ते मुकमल अमल कराए मुनाफ़िक़ोरनि दुकानदारनि ऐं फ्रूट खपाईंदड़नि खे मुनासिब अघु ॾिनो वञे त ग़रीब अवाम खे रमज़ान जे भलारे बाबरकत महीने में सुस्तो पैकेज ॾिनो वञे। कैमरामैन गुलाबो सां गॾु मुर्तज़ा जोकियो, सिंध टीवी न्यूज़, दौलतपुर सफ़न।